नाज़रीन, कुंभ भरिसां क़दीमी दरगाह ग़ुलाम शाह बुखारी ते नशो वापराईंदड़ मवालिन ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। दरगाह जे मुतवलिन ऐं इलाइक़े वासियुनि चयो आहे त पुलिस मवालिन ख़िलाफ़ का बि कार्रवाई नथी करे, अख़्तियारी नोटिस वठनि। इन हवाले सां वधीक ॾिसूं था तफ़सील मुरीद लाजपर जी हिन रिपोर्ट में। बिल्कुल असां हिन वक़्तु मौजूद आहियूं कुंभलग ज़िले खैरपुर जी मशहूर दरगाह, जिथे मनीषा जे वाह पे ऐं विकिरे ख़िलाफ़ हितां जे जेको दरगाह जा मतवली ऐं हितां जा मोज़िन हुन एहतिजाज कयो। अचो त खण पुछूं त संदन छा चवण आहे। हिते जेका आहे दरगाह ग़ुलाम शाह बुखारी आहे, सदियुनि खां आबाद आहे। हिते नशे में तमामु घणो आज़ार आहे। असांजी जेका इहा घुर आहे हिते नशे खे हितां माना कढियो वञे। अलाह कवाक में असांजी अपील आहे। ऐं जेको इस्कूली माहौल आहे उहो बि ख़राबु थिए थो। ऐं जेके ज़ाहिरी नचनि था पहाड़ी वारा उन्हनि सां तमामु तंगाई खणी आहे। असांजी जेका मुख़्तसिर SP साहिबु आहे या ॿियो असांजा आला अहमदार कुंभनि जो थाणो आहे, उनखे अपील आहे त इहा असांजो आज़ार ख़तमु कनि। मवालिन जो नशे जो इन जो वॾो आज़ार मची वियो आहे। हिते ॿाहिरियां माण्हू बि अचनि था। दरगाह आहे, वॾी दरगाह आहे, मुक़ाम आहे, ॿार बचो माण्हुनि जो अचे थो। उन्हनि खे बि काई माना फुर्सत कोन था ॾियनि। उहे वीचारा के अध तो मोटी था वञनि, के औरतूं अध तो मोटी थी वञनि, जे हिते हिन जी फशीरी लॻी पई आहे फ़क़ीरनि सां। इन जे करे असां वस वारनि खे इहो अपील था कयूं त हितां जो जेको आहे क़दम खयो वञे। उहे माण्हू हिते किन बि अची था कनि, गारियूं गुंडागर्दी, 6-6 मोटरसाइकिलूं अथनि, 4-4 माण्हू। उन ते थोरी ॻाल्हि थी हिकिड़े थिए त उतां ॻोठ खां उहे निकिरी अची हिते फ़क़ीरनि ते हमिलो था कनि। इन जे लाइ असांजो अर्ज़ु आहे इहो आला हुकूमत खे, SHO कुंभ खे, SP साहिब खे, DIG सखर खे, असांजे वज़ीर आला साहिब खे, असांजे MNA नफ़ीसा सैयद नफ़ीसा शाह खे, मुनवर वसाण MP साहिब खे त असां वटि जेको आहे सो हीउ नशो पतो ख़तमु कराए वञे, जीअं हिते दरगाह ते माण्हुनि खे सुकून थिए ऐं हीअ दरगाह जी रौनक साॻी बहाल थिए। हींअर दरगाह जी रौनक उहा न रही आहे। हिते असां आला अख़्तियारनि खे जेको आहे अपील था कयूं, SP साहिब खे, कुंभ जे थाणे हद खे उनखे अपील था कयूं असांजी हिन मंशात मां जान छॾाई वञे। ज़ाहिरीन खे तमामु तकलीफ़ आहे हिते। बिल्कुलु तव्हां हितां जे जेके मतवली ऐं हितां जा मोज़िन जा तासरात हुआ, संदन इहो ई चवणो त हिते कुझु मख़सूस क़ौम जा माण्हू आहिनि जेके हिते अची करे दरगाह ते नशो वापराइनि था ऐं विकिरो बि कनि था। उन हवाले सां जेके हिते ज़ाइरीन अचनि था उन्हनि खे हिते ज़ाइरीन खे जेको आहे सो ज़ियारत करण में इंतिहाई जेको आहे तकलीफ़ महसूसु थिए थी। उन खां अलावा हिते क़ब्रिस्तान आहे, जिते जॾहिं को माण्हू मरे थो हिते दफ़नाइण अचनि था त हू जेके मवाली आहिनि उते नशो वापराइण सबबु उहो गाफ़िल थी करे माण्हुनि खे गारगंद कनि था। ऐं हिननि जेको आहे सो आला अख़्तियारनि खां इहा अपील कंदे मुतालबो कंदे घुर कई आहे त जेके हिते नशो वापराइनि था ऐं विकिरो कनि था उन्हनि ख़िलाफ़ क़दम खई वञे। कैमरामैन मंसूर गुल सां गॾु मुरीद हुसैन राजपर, धरती TV न्यूज़ कुंभ।